जेमल गाजी अब्बास जी उन डिठिया त मश्क कुल्हे में विधई पानी जी खली खणी फुरात नदी दे हलियो उनो 4000 पहरेदार के तीर खयूं बीठा के नेजा फाला के तलवारूं खणियो बीठा हुया पर जेमल हैदर करार जो बचड़ो आयो जेमल हैदर करार जे शहजादे हकल कया त दुश्मनन जे सिफुन के ड्राईंदो चीरींदो फुरात नदी ताईं वञी पहुतो पानी जे अंदर दाखिल थी ऐं बुक भरी त मां प्यासो आया उञारो आया पानी पिया जेमल बुक भरी इमाम हुसैन जी उन याद अची वियसि अली असगर जी उन याद अची वियसि पंहिंजो पाण खे पाण चयई अब्बास कीअं थो पाणी पी उन नबी जे कुल्हनि जो सवार हुसैन उञारो ओ अब्बास कीअं पाणी पीअंदे कीअं बुक भरी उन नबी जूं न्याणियूं प्यासियूं हिन मासूम अली असगर उञारो वो भरियल बुक हेठ छजई चई इए पानी न पियंदुसि जैसी तई हुसैन लजपाल के पानी न पियारिया पानी जी खली भरे जेमल वापस मोटियो दुश्मन चौधारी फिरी वजन था तलवारुन जा वार कंदो उन्हनि खे हटाईंदो रहियो हिकड़े ज़ालिम जो तीर हयो मश्क जे अंदर त पानी हेठ हिकड़े ज़ालिम तलवार जो वार कयो त बाह मुबारक वठजी वई वरी पानी जी खली ॿिए कुल्हे में लड़काई वरी उते तलवार जो वार थियो ॿी बाह वढजी वई हैदर करार जे बच्चे पानी जी खली के वात में छलियो पानी नबी जे पाक घराणे के पहुचाइणो जेमल पानी जी खली खणी हलियो ज़ालिम तीर हयो खली जे अंदर पानी ज़मीन ते वही वियो